ज़िला शहीद बेनज़ीराबाद तहलका काज़ी अहमद ऐं तहलका सकरंड जे हदुनि में सरकारी ॿेले जी एराज़ी 58,000 एकड़ ॿेलो ऐं 2,000 एकड़ सोशल फॉरेस्ट जी ज़मीन आहे। उन्हनि ॿेलनि में पई ॿेलो, मड, नासरी, लाखा, लाखाट, जागीर, ठट जागीर, सुखपुर, कोट धिंगाणो, लाखाट ॿेलो, केटी हसन शाह ऐं ॿिया ॿेला शामिल आहिनि। जंहिंमां 25,000 ॿेलो आलमी फंडिंग जे मदद सां ॿीहर पोखियो वियो, जंहिंमां 3,900 ज़िले शहीद बेनज़ीराबाद नई आयल DFO आबिद रिंद, फॉरेस्ट ऑफिसर जमाली, फॉरेस्ट हेड गार्ड मक़बूल अमर ऐं सेक्रेटरी फॉरेस्ट एंड वाइल्ड लाइफ अब्दुल रहीम सुमरो फी एकड़ 5,000 खां 10,000 जी रिश्वत वैज़ तर जे बाआसन ज़मींदारनि खे कच्ची लीज़ ते ॾिनी, जंहिं साल ऐं 11 महीननि जा तयारु थियल बबुरनि जा ॿेला हेलराया ऐं फसल पोखे छॾियो। जॾहिं त बक़ाया 20,000 ॿेले जी बनी तर जे सियासी बाअसर माण्हुनि जहिड़ो यूसी गोरामरी जे चेयरमैन सरवर जतोई, लाखाट ऐं कोट धिंगाणो जी 200 खां 300 एकड़ ॿेले जी बनी ते काब्ज़ा आहे। जॾहिं त यूसी ठट जे चेयरमैन सरदार अब्दुल लतीफ़ कलोई जे भाउ मुमताज़ कलोई 200 एकड़ ज़मीन ठट जागीर ॿेले जे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि उहा आहे त मुमताज़ कलोई 60 एकड़ रेजनरेट थियल ठट जागीर ॿेले ते हर हलाए छॾियो, जंहिंमें 9 महीननि जा बबुर पारां पटे उन्हनि ते 3 ट्रैक्टरनि सां हर हलाया। अहिड़ो इतलाउ नंढनि ऐं कचनि मुलाज़िमनि थाणे किशोर पुलिस ऐं बचलपुर पुलिस खे ॾिनो ऐं SSP विच में अची मामिलो लह मिटीअ कयो। जॾहिं त ॿियनि ॿेलनि ते काब्ज़ बाअसरनि जा नाला ही आहिनि: सालिह शाह, ओभायो लाखो, सिकंदर हुसैन जतोई, फौजी जतोई, अली शेर उन्नड़, अमीर लाशारी, उर्स लाखो, कादम समाटी, अयाज शाह, बिलावल राहू, महमूद महर, भंड, कल्यार, कायचा, डहरी ऐं ॿियूं 62 क़ौमूं शामिल आहिनि। यादि रहे त हिन वक़्तु सिर्फ़ 5,100 एकड़ ॿेलो बचत में आहे, जंहिंमें रेजनरेट थियल 25,000 मां सिर्फ़ 1,100 एकड़ ऐं कुदरती ॿेलनि में 4,000 ॿेलो कोट धिंगाणो ऐं ॿियनि ॿेलनि में आहे। उहे ॿेला ॾेखारे इंक्वायरी ऑफिसर जे अखियुनि में धूड़ विधी वञे थी। यादि रहे त ॿेल जी तबाही जो असुल कारण सेक्रेटरी फॉरेस्ट अब्दुल रहीम सुमरो ऐं DFO आबिद रिंद ऐं हेठी मुलाज़िमनि में जमाली कोट धिंगाणो, लाखाट, मड, नासरी, लाखा, जागीर खपाए ऐं ठट जागीर सुखपुर ऐं दौलतपुर साइड फॉरेस्ट हेड गार्ड मक़बूल महर खपाए DFO ऐं सेक्रेटरी फॉरेस्ट रेंजर खे मंथली पहुचाए ॿेलनि ते कब्ज़े जा हामी चूंडियल नुमाइंदा आहिनि, जिन में MPA ऐं MNA उहे तक जे बाअसन खे ख़ुशि करण लाइ सरकारी बनी कब्ज़े हेठि करण में मददगार हूंदा आहिनि, जिन में पुलिस 100 सैकड़ो साथारी हूंदी आहे। ॿेला न हूंदा त ऑक्सीजन न पैदा थींदी ऐं गर्मीअ में वणनि खे बीठे बीठे बाहियूं लॻी वेंदियूं, साह जो अमल ॾुखियो ऐं तकलीफ़दा थींदो, ज़मीनी सतह वाकी थींदी, ज़िलज़िला जाम थींदा, मौसम हिकदमि झटका ॾींदी, सर्दी साह कढंदी, गर्मी साड़ींदी। अचो त गॾिजी पंहिंजा ॿेला बचायूं ऐं हुकूमत खे बि घुर्जे त ॿेलनि जी वधि में वधि सार लहे ऐं कब्ज़ा खुरनि खां ॿेला ख़ाली कराए। HR JDO न्यूज़ सकरंड।